बेसिकली AI जो कोर्सेस थींदो उन में जेको ॿार सिखंदा त 2025 जी ये बेस्ट स्किल आहे AI आर्टिफिशियल इंटेलिजेंस। उन में ॿार प्रोजेक्ट्स बनाए, मतलब उन्हीं स्टोरीज पान तकरीबन 10 इयर्स ओल्ड 15 इयर्स ओल्ड तकरीबन जो है चैटबॉट बनाए उन में अर्न करे सघंदा और लाखों में अर्न थी सके थी। मतलब अगर जे मुंहिंजी पंहिंजी स्टोरी आउं ॿुधायां त तकरीबन 2 मिलियन मुंहिंजी जनवरी एंड फरवरी में कंप्लीट थिया हुआ। तो ॿार खे बि आउं ट्रेनिंग ॾेई इंशाल्लाह हे बि अर्निंग जेको साईं हबीबुल्लाह ऐं साईं रमज़ान आहे ये जेको इंस्टीट्यूट स्टार्ट कयो आहे। द कोर्स जेको आहे AI जो थींदो ॿियो फ्रीलांसिंग जो थींदो। फ्रीलांसिंग ते फोकस आहे, अर्निंग ते फोकस आहे। हींअर जेको आहे बेसिक जे ॿारनि जे अलॻि टीचर रखियो हुयो आहे जेको उन AI जे थ्रू ई इंट्रोडक्शन ॾींदो। प्रॉम्प्ट इंजीनियरिंग उन में सॼो कोर्स में कंप्लीट थींदो। पोइ वरी जेको आहे एडवांस में थींदो AI, उन में फ्रीलांसिंग बि हलंदी। उन में ॿार जेको आहे अर्न स्टार्ट करे छॾींदा इन द फर्स्ट मंथ में। जेको आहे बेसिक में जेको आहे हो पढ़ंदा प्रॉम्प्ट इंजीनियरिंग। AI जे थ्रू कीअं प्रॉम्प्ट इंजीनियरिंग कीअं ऑर्डर ॾियणो आहे, LLMs आहिनि, चैट GPT आहे या त कहिड़ो बि मॉडल्स आहिनि, उन सां कीअं ॻाल्हाइणो आहे, उन सां कीअं कोड जनरेट करिणो आहे। छो जो AI इज़ ऑटोमेशन। तो वो जेको बेसिक में थींदो, बेसिक खां पोइ वरी एडवांस में जेको AI कोडिंग में थींदो या त ऑटोमेशन में थींदो। ही प्रोजेक्ट असांजो सोशल डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन SDO जे अंडर में असां अॻु में हिकिड़ो कंप्यूटर कोर्स जो शुरू कयो हुयो जेको काफ़ी टाइम ताईं हलियो आहे। 2-3 बैचिस हुन मां निकितियूं जंहिंमें असां सिंपल जो या MS ऑफिस वग़ैरह ताकि छोकरनि खे जेका इनिशियली लर्निंग आहे कंप्यूटर जी उहा थिए। उन में असां 2-3 बैचिस करण खां पोइ असां सोचियो त असां इन कंप्यूटर जी दुनिया IT जी दुनिया अलाए किथे वञी पहुती आहे। असांजा ॿार अञा MS ऑफिस जे ई इन सर्किल में पिया घुमनि। इन करे असां हिनखे हिकिड़ो एडवांस तरीक़े अपनायोसीं ऐं हिनखे अपग्रेड सेंटर खे करण जे लाइ असां हिन में ताकि आर्टिफिशियल इंटेलिजेंस AI ऐं फ्रीलांसिंग वग़ैरह जो कोर्स करायूं ताकि ॿारनि खे जेका असां कॉम्पीट करायूं दुनिया जी लेवल में, ताकि ॿार IT जा ई कोर्स कनि, फ्रीलांसिंग जा कोर्स कनि। ऐं उनखां सवाइ आर्टिफिशियल हाणे सॼी दुनिया AI ते पई वञे। ये गूगल शूगल हाणे इहे सभु ख़तमु थी करे सॼी दुनिया हाणे AI ते पई वञे। असांजो ॿार MS ऑफिस में फाथो पियो हुजे, दुनिया वञे पई गूगल ॾांहुं छॾे करे AI ॾांहुं। त असांजो इहो ई मक़सदु आहे त ॿारनि खे असां थोरो एडवांस कोर्सिस करायूं। तंहिंजे करे असां ही एडवांस कोर्सिस जो सेंटर शुरू कयोसीं जंहिंमें AI ऐं फ्रीलांसिंग जा। इन में सभ खां वॾो फ़ाइदो इहो थींदो त ॿार छोकिरा ऐं छोकिरियूं ॿिन्हिनि जे लाइ असां इहा प्रोविज़न रखियो आहे ताकि छोकिरनि सां गॾु छोकिरियूं बि इहो कोर्सिस करे सघनि। इन में ॿारनि जे लाइ इहो एडवांटेज इहो आहे त जेकॾहिं 8-9 ॿार जो क्लास जो शागिर्द बि जेकॾहिं अची इहे कोर्सिस कंदो ऐं इहो उन सां पढ़ाई सां गॾोगॾु उन पढ़ाई ते कोई हर्ज कोन थींदो। पढ़ाई सां गॾोगॾु इहो कोर्सिस करण खां पोइ हू अर्निंग शुरू करे छॾींदो इंशाअल्लाह ताला। इहा हिन में जेको आहे बाक़ाइदा मुंहिंजो ॿारु नंढो आहे, अञा मैट्रिक में ई मस पहुतो आहे त पढ़ाई बि पियो करे, पढ़ाई जो ख़र्च पियो कढे, प्लस हू माउ पीउ जी सपोर्ट पियो करे। त मुंहिंजे ख़्याल में इहो तमामु हिकिड़ो असां बहितर क़दम खयो आहे SDO जे तरफ़ां। ऐं मुंहिंजी अपील आहे असांजे तमामु सराउंडिंग जेके बि क़ौमूं आहिनि, सिर्फ़ु न त को मेमण पर इन में जेके बि असांजे सराउंडिंग में क़ौमूं रहनि थियूं, ख़ासि कली हुजनि, इन में असांजा भरोई हुजनि, जामोट हुजनि, मल्हा हुजनि, बापड़ा हुजनि, ज़रगर हुजनि, जेतिरियूं क़ौमूं हिते असांजे फर्ज़दारी में रहनि थियूं, उन्हनि जे माइटनि सां, उन्हनि माण्हुनि सां, उन्हनि जे ॿारनि सां मुंहिंजी इहा अपील आहे त हीअ असां सेंटर खोलियो आहे नो लॉस नो प्रॉफिट ते। हिन में असां एतिरो सिर्फ़ु सिंपल चार्जिस वठंदासीं जंहिंमां हितां जी सिर्फ़ु मेंटेनेंस जेका टीचर जी का सैलरी आहे सिर्फ़ु उहा निकिरे। ॿियो को बि असांखे हिन मां कमाइण जो कोन्हे। हिन मां असांजा ॿार जॾहिं सिखी निकिरंदा नो लॉस नो प्रॉफिट आहे। ऐं जॾहिं सिखी निकिरंदा त इंशाअल्लाह ताला जॾहिं इहो माइटनि खे तॾहिं नज़र ईंदो जॾहिं ॿार अर्निंग करे माइटनि खे पैसा हथ में ॾींदा। हाणे जेकॾहिं हिकिड़ो सिंपली प्रोग्राम में ॿारु वञे थो ऐं फ्रीलांसिंग में हू स्टार्ट वठे थो, उनखे जेकॾहिं $1 $2 जेकॾहिं हुनजी अर्निंग थियणु शुरू थींदी त ॿार खे अल्टीमेटली शौक़ु थींदो कि यार मुंहिंजी त हिते कमाई पई थिए त मां छो न कयां। अच्छा, इन में इहो न आहे त का हीअ जुआ आहे,
माण्हू सम्झंदा अलाए जुआ त न आहे जो हीअ अर्निंग पई थिए, पर हीअ जुआ न आहे, हीअ हिकिड़ी लर्निंग आहे, हीअ हिकिड़ो बिज़नेस आहे, हिकिड़ो कारोबार आहे। ॿार पढ़ाईअ सां गॾु हिकिड़ो नंढो ॿारु जेको 13, 14, 15 सालनि जो ॿारु उहो हिते पढ़ाई सां गॾोगॾु पंहिंजो बिज़नेस करे सघे थो, पंहिंजो कारोबार हलाए सघे थो। हीअ हिकिड़ो कारोबार जो तरीक़ेकार आहे। तंहिंजे करे लिहाज़ा मुंहिंजी अपील आहे सभिनी सां त वधि में वधि ॿार हिते दाख़िल थियो। असां वटि तमामु सुठो स्पेस आहे, असांजी कंप्यूटर बाक़ाइदा एडवांस कंप्यूटर लैब आहे, असां वटि लैपटॉप्स आहिनि, असां वटि हिते बिजली जो को बि इशू कोन्हे को, असांजा पंहिंजा सोलर लॻल आहिनि। ऐं असां वटि जेंट्स के मेल खां अलावा असां वटि हिकिड़ी लेडी टीचर बि आहे, ताकी असांजूं वधि में वधि नियाणियूं असांजी ॾियूं बचा भेणूं अचनि, पुट अचनि असांजा, उहे नियाणियुनि खे बि असां हिकिड़ी टीचर नियाणी जे लाइ अलॻि सेपरेट रखी आहे, ताकी हिते मेल जी बॉइज़ जी क्लास अलॻि थी वञे ऐं गर्ल्स जी क्लास अलॻि थी वञे। असां वटि हिकिड़ी टीचर गर्ल्स में आहे, उहा इनशा ताला हाणे जीअं ई असांजूं गर्ल्स वधियूं त असां क्लास गर्ल्स जो शुरू कंदासीं। ऐं इहो वधि में वधि असांजो शौक़ु आहे, असांजो हिकिड़ो SDO जो मिशन आहे त असां माण्हुनि खे, असांजे हितां जे ॿारनि खे वधि में वधि असां जेको आहे सो त सुठी तालीम बि ॾियूं ऐं उन्हनि खे सुठे कारोबार कराइण जा असां टैक्स ॾियूं, ताकी हू उन टैक्स मां कारोबार बि करे सघे, अर्निंग बि करे सघे। सोशल डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन मेमरगोट जो बुनियादी मक़सदु ई इहो हो त असां पंहिंजे कम्यूनिटी जे नौजवाननि खे, ॿारनि खे एजुकेशन सां सरशार करियूं। उन में असांजी स्किल हुई कंप्यूटर तालीम, सिलाई के सेखारणु ॿारनि खे, ऐं आम एजुकेशन आहे जेका उन में ॿारनि खे बहितरीनु तालीम में। इन ई मक़सद खे साम्हूं रखंदे असां क्रिसन ग्रामर स्कूल जो बुनियादु रखियो। इन खां अलावा असांजे साबिक़ा सदर अब्दुल रशीद मेमन जे नाले सां असां ही कंप्यूटर सेंटर जो बुनियादु रखियो ऐं उन में कुझु बुनियादी कोर्स हलंदड़ हुआ, पर उन खां पोइ ब्रेक थिया। ऐं ज़ाहिर आहे कंप्यूटर दुनिया में असां वॾी दुनिया तरक़ी कई आहे, त असां बहितर सम्झो त को बहितरीनु ॿिया कोर्स कजनि, कराजनि। इन सिलसिले में असां यासिर ऐं हुमा इन्हनि खे असां एडॉप्ट कयो आहे। इन्हनि खे असां इहा ज़िमेदारी ॾिनी आहे त उहे स्टूडेंट जमा कनि ऐं उन्हनि खे स्किल कंप्यूटर स्किल सेखारियूं। इन सिलसिले में असांजी लाइब्रेरी बि आहे, इन में असां किताबनि जो बि अरेंज कयो आहे ऐं पंहिंजो सिलाई सेंटर जो बि हिते अरेंज थियल आहे। असां तव्हां सभिनी खे दोस्तनि खे अर्ज़ु था करियूं, मुंहिंजो सदर पूरे उन ते स्किल ते, कंप्यूटर जी स्किल ते रोशनी विझी चुको आहे, लिहाज़ा आऊं थोरो इनखे मुख़्तसिर कंदे तव्हां सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि, सभिनी कम्यूनिटी जे माण्हुनि खे अर्ज़ु कंदुसि त हिन सेंटर में पंहिंजा ॿार मोकिलियो। हीउ सेंटर नो लॉस नो प्रॉफिट ते आहे। आउं चवां थो प्रॉफिट त आहे ई कोन, बिल्कुलु मुख़्तसिर एतिरो जेका अव्हांजे बर्दाश्त खां बि जे लेवल खां बि असां अव्हां ते घटि लोड विझंदासीं। सिर्फ़ु टीचर जो ख़र्चु, बाक़ी असांजी तनज़ीम आहे जेको हिन जो पूरो खणियो वेठी आहे, कंहिं सिस्टम खे संभालियो वेठी आहे। मूंखे उमेदु आहे त घणे खां घणा स्टूडेंट ईंदा। महिरबानी। हाँ, मेमनगोट जी नुमाइंदा समाजी तंज़ीम सोशल डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन जंहिंजो बुनियादी मक़सदु आम माण्हुनि ताईं सहूलियतूं मुहैया करणु, उन्हनि जी ख़िदमत करणु ऐं जदीद तालीमी इदारा आणणु। जीअं त क्रिसन ग्रामर स्कूल बि सोशल डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन प्रोजेक्ट हली रहियो आहे, अस्पताल बि हली रही आहे, सिलाई कढ़ाई मर्कज़ सेंटर हली रहिया आहिनि, लाइब्रेरी क़याम अमल में आंदो। उनखां पोइ हिन वक़्तु जदीद दौर जी जेका ज़रूरत आहे कंप्यूटर जी तालीम, उन जे बुनियाद खे वधीक मज़बूत करण लाइ हिते कंप्यूटर सेंटर जेको आहे बाक़ाइदा ॿीहर हिकु दफ़ो मुनज़म तरीक़े सां शुरू कयो वियो आहे। उन हवाले सां असां तनज़ीम जा उहिदेदार उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं जेको उस्ताद हिते टीचर ॿारनि खे तइलीम तरबियत ॾिए उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त जेको कंप्यूटर सेंटर आहे असां जदीद दौर में उनखे पाण सां गॾु कीअं वठी हली सघूं था।